हिकु बादशाह शादी कई। जॾहिं शादी जो कई त कुझु टाइम खां पोइ हुनखे पुटु ॼाओ। ॾाढो ख़ुशि थियो। वरी पोइ हुनजी माई खे पेट थी वियो। हुन माई खे 5 महीना ई हलनि पिया त हिन बादशाह खे अचानक ॿिए मुल्क में कमु पइजी वियो ऐं पंहिंजी बादशाह दादी खे चई ॻाल्हि ॿुध, मां वञा थो कंहिं कम सां, जॾहिं बि तुंहिंजो यम थिए अगरि पुटु ॼमे त ठीकु आहे, अगरि छोकिरी ॼमे, अगरि धीउ ॼमई त ओॾी महिल हुनखे क़तलु कराए छॾिजांइ। मां मोटी अचां जीअं क़तलु थियलु हुजे। हुनजो ठीकु आहे। ऐं हुन बादशाह खे तमामु घणी नफ़रत हूंदी हुई माना छोकिरियुनि मां। उहो बादशाह त हलियो वियो त पोयां जो हिन यम जो कयो हिनजी बादशाह दादी त हुनखे छोकिरी ॼाई। अॻे टाइम में त कोन हुया एक्सरा या वग़ैरह कोन हुया। पोइ बादशाह दादी तमामु घणो रोअणु लॻी, छो जो ॿचो त ॿचो हूंदो आहे न, पोइ धीउ हुजे या पुटु हुजे। पोइ जेका हुनजी दाई हुई उन पुछा कयो न मूं तूं छाकाणि एतिरो रोई थी? चई मूंखे पंहिंजो मुड़ुसु चई वियो आहे त छोकिरी ॼमे न क़तलु करे छॾिजांइ, क़तलु कराए छॾिजांइ हिनखे। पोइ जेका दाई हुई तमामु भली हुई, हुनजो ॻाल्हि ॿुध, मां हिन छोकिरीअ खे खणी थी वञा, हिते सभिनि खे चवां थी मां हिनखे वञी क़तलु करे हुते क़ब्रिस्तान में उछले थी अचां, पूरे थी अचां वञी। पोइ मां हिनखे खणी वञी पंहिंजे घर वञी मां हिनखे वञी पालियां थी। इहा ॻाल्हि कीअं ख़बर ई न हूंदी। पोइ जेकर तूं मूंखे कुझु ॾिनो त मां हुनजी सुठी परवरिश कंदसि, न त पोइ जेको मां खावां थी दाल मानी सां उहा हे बि खाईंदी ऐं मां जेको हिनखे पंहिंजो ॿचो करे पालींदा, तूं बेफ़िक्र थी। इहा ॻाल्हि ॿुधी दाई जी बादशाह दादी ॾाढी ख़ुशि थी ऐं हिनखे सोन ज़ेवर हिनखे ॾेई। उन जेको दाई खयो हुन छोकिरी खे उते ई चई त मां हिनखे वञी क़तलु करे क़ब्रिस्तान में दफ़न करे थी अचां। ऐं हर कंहिं इहो ई ॿुधो। दाई जो थोरो घर कुझु हुजे परे, खणी वञी दाई छोकिरी खे पंहिंजे घर, उते हुनजी तात पाल करणु शुरू कयईं। पोइ 5, 6 ॾींहं 8 ॾींहं या 10 ॾींहं खणी ईंदी अचे हिनखे ॾेखारे वेंदी। पोइ बादशाह हुन खां पुछा कयो थी छोकिरी कंहिंजी आहे? बादशाह चयो त हीअ मुंहिंजी धीउ आहे, हे उनजी धीउ आहे। सो कॾहिं कॾहिं मां हेॾे खणी ईंदी आहियां त पाण सां गॾु मुंहिंजो हिन सां प्यारु आहे। हाणे बादशाह हिते ख़ुशि लॻो पियो, मूंखे धीउ ॼमी हुनखे मारे छॾियऊं, बसि हिकु पुटु हुयो हिनखे। बसि टाइम गुज़रंदो वियो। आख़िरकार उहा जेका छोकिरी उहा वॾी थी वई बादशाह वारी। हाणे जॾहिं जवानी में जो आई त हाणे बादशाह जी धीउ हुई त ज़ाहिर ख़ूबसूरत थींदी ऐं वॾी ख़ूबसूरत उहा थी। पोइ हिकु ॾींहुं जेको रस्ते तां अचनि पिया उहा दाई ऐं उहा छोकिरी, उन ई बादशाह जो ॾिठो हिन छोकिरी खे त हैरान थी वियो। पुछाए कंहिं वज़ीर खां इहा छोकिरी कंहिंजी आहे? चई हिन दाई जी आहे, हिनजी जेको धीउ जी धीउ आहे, नवासी आहे हिनजी। चई ठीकु आहे, हिन रिश्तो खणी वई मूंखे छोकिरी वॾी मां शादी कंदुसि। हाणे उहा छोकिरी हुई बादशाह जी धीउ, पर बादशाह खे त ख़बर न रही आहे। आख़िर राति जो आया वज़ीर कोटवार इहे सभु आया हुन दाई वटि। चई इहा छोकिरी असांजे बादशाह खे पसंदि आहे, बादशाह सां शादी कंदो इहा छोकिरी ॾे। हिते दाई जेको त रड़ कई, याऊंसि हे छा थी वियो, हे कहिड़ो ज़ुल्म थो थिए। हाणे बादशाह खे मां कीअं जवाबु ॾियां, हे त हुनजी धीउ आहे, एॾो वॾो गुनाह मां कीअं कयां? आख़िरकार दाई छा कयो, पंहिंजी दिलि झले। चई हाणे अलाह जो त मूंखे ख़ौफ़ आहे दिलि में, अलाह जो त मां ख़ौफ़ कयां, हुनजी धीउ आहे मां हुनजी कीअं ॾियां ज़ाल करे। आख़िर दाई हिननि खे जवाबु ॾेई छॾियो। जी ॻाल्हि ॿुध, हो बादशाह असां ग़रीब आहियूं, इहो न थींदो, कॾहिं बि न थींदो, मां न ॾींदुसि छोकिरी। आख़िर ऐं बादशाह खे ॿुधायूं, बादशाह जो न खणी अचो दाई खे हेॾे। दाई खे खणी आया। की हिन दाई खे ॿधी आहिनि, हिनखे पिया कुटियो जेसि ताईं हा न करे। हिननि अचे जो दाई जे मथां जे अचे जो हिननि कोड़ा वसाया। आख़िरकार दाई जेका त मजबूर थी पई ऐं बादशाह खे चई मां तो हक़ीक़त ॿुधायां थो, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। बादशाह जो ॿुधाए। चई ॻाल्हि हीअं, हीअ जेका छोकिरी आहे हीअ तुंहिंजी धीउ आहे, जॾहिं ॼाई हुई तूं हुकुम ॾेई वई हिनखे क़तलु कजो। पोइ बादशाह दादी रोए पई। पोइ मां हिनखे खणी पाण पालियो ऐं मां हुलाए छॾियो त मां हिनखे क़तलु कयो आहे, हीअ असुल में तुंहिंजी धीउ आहे, इन करे मां तोखे नथी ॾेई सघां। छो जो दाई वधीक वीचारी जेको सो न खणी सघी, जेको हुनखे मथां जेको ज़ुल्म पिया कनि उहो बर्दाश्त न करे सघी, हक़ीक़त ॿुधाई। ऐं बादशाह खे हिते अञा वधीक कावड़ आई। सड़के पंहिंजे पुट खे, हिन जो पुटु बि हाणे 17-18 सालनि जो थी वियो, सरकराई हुनखे। चई ॻाल्हि ॿुध,
ॿिए कंहिं ते मुंहिंजो यकीन कोन्हे को, वञ हिन छोकिरी खे वञी झंग में वञी हिनखे क़तलु करे हिन जूं अखियूं हिन रत मूं खणी आणे ॾिजांइ। भई ओॾी महिल जॾहिं वञे पियो त हुनखे पंहिंजी माउ जो हक़ीक़त ॿुधाए, हीअ तुंहिंजी भेण आहे, हाणे वधीक तुंहिंजी मर्ज़ी। उनजो इहा जो ॻाल्हि ॿुधी त भला हे छा बाबू मूंखे क़तलु कराए थो, मुंहिंजी भेण ई। आया जॾहिं झंग में उतरे, चए थी ॻाल्हि ॿुध, हाणे तूं मुंहिंजी भेण आई, हाणे मां तोखे कीअं क़तलु कयां? होॾो बाबे जो हुकुम आहे, जे मां तोखे क़तलु नथो कयां त मूंखे थो क़तलु करे। हुन चयो दा तूं मूंखे क़तलु कर, तूं बच, तूं मूंखे क़तलु कर बसि। हिन चयो थी मां तोखे क़तलु न कंदो, तूं मुंहिंजी भेण ई, मां भेण खे क़तलु कयां, क़यामत जे ॾींहुं मां कहिड़ो मुंहुं खणी उथंदुसि, मां तोखे क़तलु कोन कंदुसि। चए पोइ छा कंदे? चई हाणे ॻाल्हि ॿुध, हे वॾो झंगल आहे, हाणे तूं हिन में हली वञ, हाणे मुंहिंजो भाॻ मूंसां आहे बसि। चए बाबो तोखे मारे छॾींदो। चई भली मूंखे मारे त मारे, पर मां पंहिंजी भेण खे क़तलु न कंदुसि, बेगुनाह मां इहो मां न खणंदो, ॾींहुं क़यामत ते मां कहिड़ो मुंहुं खणी उथंदुसि, तूं वञ, हाणे तुंहिंजो भाॻ तोसां आहे। हुनखे वॾे झंग में छॾे ॾिनई। हे हाणे मोटियो उतां, ॾिठे त हिकिड़ो हरण आहे, उन हरण खे मारे उन जूं अखियूं कढी, उन मां रतु बि जेको निकितो उहो रतु बि खईं ऐं सिधो आयो पंहिंजे पीउ वटि। चए अचे वठि, मां मारे आयुसि, हुनखे क़तलु करे आयुसि, हे अखियूं हे रतु। हुन ॾिठो, हरण जूं अखियूं बि इंसानी अखियुनि सां तक़रीबन मिलंदियूं आहिनि, ऐं रतु बि ॾिठई। चई बसि ठीकु आहे, चङो त जान छुटी, हाणे हे सुकून सां वेही रहियो बादशाह। हाणे वरी वठि हुनखे छोकिरी खे, छोकिरी हाणे हुन झंग में 2-3 महीना गुज़रिया। हाणे उते जेको बि थिए पियो, को फ्रूट वग़ैरह झंग में उहो खाई, नदियुनि में पाणी पी, पंहिंजो पियो गुज़ारे कयईं। आख़िरकार हुन छोकिरी जा कपिड़ा फाटी विया उतरे। हाणे हुन छा कयो, वॾा पन पटे उन सां पाण खे ढके पई। हिकिड़े ॾींहुं ॿिए मुल्क जो बादशाह अचे पियो, उनजो गुज़र को हितां ई थियो जिथे हीअ छोकिरी रहंदी घाटे झंग में। हिन जो घोड़नि जो आवाज़ु ॿुधो त हीअ ओॾी महिल ई वॾो घाटो माण्हू हिकिड़ो ॾिठई, उन जे मथां चढ़ी वञी वेही रही। बादशाह जो आहे उन वण जे हेठां, अची हिन जी छांव बि थधी आहे वण जी, सॼे लश्कर खे चई तव्हां हाणे परते हलिया वञो, मां हिन वण हेठां अकेलो मां हिते आरामु कंदुसि घड़ी खण, पोइ वरी अॻिते हलंदासीं। सभु हलिया विया ॿियनि वणनि ॾे, हिन वण जे हेठां सुम्ही पियो, चादर विछाए उन में सुम्ही पियो उतरे। सुम्ही जो पियो त हाणे हिन जी नज़र पइजी वई, मथे ॾिसे पियो, माण्हू सुम्हंदो त आसमान जी तरफ़ नज़र हूंदी आहे, मथे जो ॾिठई हिनखे को माण्हू नज़र आयो। हे बादशाह ओॾी महिल उथियो, चई केरु आहे, इंसान आहे, जिन आहे, परी आहे, केरु आहे तूं? हुन चयो त मां इंसान ई आहियां ऐं मां औरत आहियां। चई लही आहे हेठि। चई मां हेठि नथी लही सघां, छो जो मूंखे जेको त कपिड़ो आहे ई कोन जान ते। हाणे हीअं कर, इहा चादर जेका तूं हेठि विछाई, इहा चादर उछले ॾे मूंखे, मां वेड़े पोइ मां अचां थी हेठि। हिन बादशाह छा कयो, उहा चादर वेड़े उछले ॾे हुनखे, हुन वठी वेड़े सॼो पाण खे पोइ आहिस्ते आहिस्ते लही आई हेठि। बादशाह चयो तूं कीअं हिते? चई बसि इन ॻाल्हि खे छॾे ॾे, तूं ॿुधाए छा आहे? मूंखे बसि को हिते अचे फिटी करे वियो आहे। ॾिठो जो बादशाह हिन जी ख़ूबसूरत हुई, नौजवान हुई। चई ॻाल्हि ॿुध, तूं लॻी त अहिड़ी थी ॼण बादशाह जी धीउ आई, अगरि तूं मूंसां शादी करी त मां तोखे तो पाण सां गॾु वठी हलां, इज़त ई तूं ज़िंदगी गुज़ार, महल ऐं मां तोखे राणी करे रखंदुसि, तूं एॾी ख़ूबसूरत आहीं, हिन झंग में तूं नथी ठहीं। हाणे हुनखे ॿियो छा खपे छोकिरी खे, जो बादशाह जो हिनखे चवे हल मां तोखे शादी कयां, तोखे महल में रहायां। हुन बि ओॾी महिल चयो ठीकु आहे भला हल। हिन ओॾी महिल बादशाह खयो ऐं पोइ हिते मोटिया, सिधो आयो पंहिंजे मुल्क में। अचे उते वज़ीर जे घर वियो, वज़ीर चई ॻाल्हि ॿुधो, हीअ छोकिरी मां तोखे अमानत करे ॼायां थो, हाणे हीअ तुंहिंजी धीउ आहे, हाणे राति मुंहिंजा माण्हू तो ॾे ईंदा तोखे रिश्तो घुरण जे लाइ, पोइ असां हितो हिन जी शादी करे हितो असां हिन ॾोली माना जेका तो खणी वेंदासीं, हितां अची असां ॼञ वठी वेंदासीं, हितां हिन कुंवार करे असां वठी वेंदासीं, असां धूमधाम सां शादी कंदासीं। वज़ीर चयो का ॻाल्हि कान्हे, मुंहिंजी धीउ आहे, तुंहिंजी बादशाही अमानत आहे। बादशाह त हलियो वियो, वञी उते वञी तयारियूं कयईं, राति जो पंहिंजा मोकिलियईं, जेके हुनजा हुया कोटवार हुयो, हुनजो मुंशी हुयो ऐं जेको हिसाबु किताबु करण वारा हुयसि, मोकिलियईं राति जो आया हिन वटि। अचे हिन वज़ीर वटि आया, अचे जेके रीतियूं रस्मूं आहिनि अहिड़े लिहाज़ सां पूरियूं करे मङणो करे विया, वरी पोइ शादी कयूं, हितां ॼञ अचे कुंवार खे वठी विया, पोइ सुकून जी ज़िंदगी गुज़ारनि पिया। आख़िरकार हिनखे पेट थियो छोकिरी खे, हिनखे पुटु ॼाओ। बादशाह वॾो ख़ुशि थियो ऐं बादशाह हिन खां पुछा कयो तुंहिंजी
पुराणी ज़िंदगी कीअं हुई मूंखे इहो ॿुधाए। आख़िरकार हुन चयो इन ॾाके मोले पोइ मां तोखे कॾहिं ॿुधाईंदुसि। वरी उहो लही वियो। वरी हुनखे ॿियो पुटु ॼाओ। वरी बादशाह हिन खां पुछा कयो त ॿुधाए तुंहिंजी पुराणी ज़िंदगी कीअं हुई। हिन खे चई हिन ॻाल्हि छॾे पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि। वरी हुनखे टियों पुटु ॼाओ। बादशाह जो ज़िद कयो त हाणे मूंखे ॿुधाए तूं झंग में तूं कीअं पती। सफ़ा ज़िद घणो कई। चई ॿुधाए थी ॿुधाए। चई जेको मुंहिंजो पीउ आहे फलाणो बादशाह मुंहिंजो पीउ आहे उनखे छोकिरे खां सफ़ा घणी नफ़रत हूंदी हुई। पोइ उहो वियो ॿिए के मुल्क वियो ऐं मुंहिंजे ॼमड़ खे चई करे छोकिरी ॼमे जॾहिं क़तलु करे छॾिजांइ मां मोटी आहियां मां न ॾिसां जे छोकिरो थिए त सही आहे। पोइ त होॾे हलियो मां पैदा थियसि मुंहिंजी ॼमड़ रोए पई। पोइ मूंखे दाई खणी पाण वटि पालियो। पोइ वरी मां वॾी थियसि वरी मूं ते ई आशिक़ु थियो वरी मूंसां ई शादी करे पियो। आख़िरकार दाई खे वञी हुनजो मार ॾिनी। दाई हुनखे ॿुधायो तुंहिंजी धीउ आहे। वरी मूंखे खणी मुंहिंजे भाउ सां मूंखे गॾाइण जी हिनखे वञी मार क़तलु कर तूं। पोइ मूंखे पंहिंजो भाउ झंग में फिटी करे हलियो वियो। हाणे मूंखे ख़बर न आहे छा थियो आहे पोइ हिते बादशाह चयो त तयारी कयो तोखे मां पेकनि में वठी आई मां पुछा कंदो तुंहिंजे पीउ कोन थो छोकिरनि खे छो थो मारे। चई इन ॻाल्हि खे छॾे हो वॾो ज़ालिम चई भली ज़ालिम हुजे पर हिनमहिल तूं मुंहिंजी ज़ाल आहीं हाणे तूं न डिॼ। आख़िरकार हिन ज़िद कयो चई ठीकु आहे। हुन जेको तयारु कयो वज़ीर खे चई तूं हुकूमत संभाल। हुन कोटवार खे चई तयारी कर। काज़ी खे चयईं ऐं ॿियो जेको मुंशी हो उन्हनि खे चई लश्कर वठो हलूं था होॾे। तयारु जो कयो त हिन जो मूंखे थोरो कमु आहे। बादशाह चयो हाणे मुंहिंजा ॿार वठी तव्हां हलो मां 3 मंज़िल ते तव्हां वटि पहुचंदुसि छाकाणि जो 3 रातियूं रस्ते पवंदियूं। हुन चयो ठीकु आहे। उहा माई ॿारनि सूद हणंदा निकिरी पई। बादशाह उते ई रहियो। बादशाह जो को कमु हुयो। हो निकिता जॾहिं उतां जॾहिं राति जो हुननि खे पइजी वई किथे रस्ते ते हिन जो खीमो हुयऊं ऐं हिन जे खीमे सां गॾु हुन कोटवार जो खीमो हुयऊं। हिन माई चयो चई ॻाल्हि ॿुध हेकी जो खीमो आहे चई कोटवार जो आहे। ॿिया खीमा सभु परे हुया। कोटवार खे चई मां अकेली औरत आहियां तूं हितां खीमो पंहिंजो पटि तूं पंहिंजो खीमो ॿिए हंधि वञी हण। चई हिन बादशाह असांखे तुंहिंजी हिफ़ाज़त लाइ चयो आहे तोखे कुझु थी पए केरु आहे ज़िम्मेवार। हिन वॾा वस कया पर कोटवार न मञियो हिन ॻाल्हि खे। हलो ठीकु आहे। जॾहिं राति थी उन कोटवार छा कयो जो उतां टपी हिन जे खीमे में आयो। हिन जो खड़को जो ॿुधो थिए उथी वेही रही चई तूं कोटवार हेॾे काॾे आयो तोखे शर्म कोन आयो। मां कीअं ज़ाल आहियां तोखे ख़बर आई आहे। चई ज़ाल तूं कीअं जी विया आहीं पर अॼु राति मूंसां गुज़ारे। हिते माई बि ऊभी थी वई। हिन बि अचे ज़िद कयो हुन इलाज कयूं मृत्यूं कयूं पर कोटवार जो त लाज़ मूंसां तोखे मिलणो पवंदो अॼु। आख़िर हुन छोकिरो वॾो छोकिरो उथारे बीहारे चई तोखे हिन जो कसम आहे मूंखां मुड़ी वञ। चई मां कोन मुड़ंदुसि। खणी तलवार हुई त हुन छोकिरे जी मुंडी हली वई। चई मां कोन हाणे हिन ॾिठो त कोटवार हाणे त कमु सफ़ा ख़राबु थो करे। कोटवार जी ॻाल्हि ॿुध मूंखे वुज़ू थियल आहे मूंखे छॾे मां वुज़ू खे भञी अचां पोइ तूं पंहिंजो भली मतिलबु पूरो कर। चई ठीकु आहे वञ। उन माई उतां उहो बहानो करे उतां निकिरी उतां वठी भॼई थी। कुझु गपल पंधु करे वञी को वण ॾिठईं उन वण ते वञी चढ़ी बीह रही उतड़ी। हिन ॾिठो इंतज़ारु कयईं घणो ई त अलाए काॾे हली अचे ॻोल्ही ॿाहिरों ॾिठी पर माई नज़र कोन आई कोटवार खे। कोटवार छा मोटी अची हिन छोकिरे खे त खणी किथे किथे हाणे पूरे छॾिया सुभाणे त हे त मुंहिंजे मथां साबित थी वेंदो खून। उन छोकिरे उन कोटवार छा कयो छोकिरे खे खणी वञी किथे कुंड पासे में किथे हुनखे दफ़न करे छॾियईं। जॾहिं सुबुह थियो त उहा माई बि मोटी आई वरी हिननि लॾो खयो हितां। हाणे कोटवार ते लजी पियो थिए। हाणे माई कंहिंखे तव्हांजे माई चवणु अचे मुंहिंजो मुड़ुसु बादशाह अचे त मां हुनखे ॿुधायां। वरी अॻु पल पंधु करे वरी हिननि खे राति पइजी वई। वरी उते खीमा लॻा पर उते कोटवार जो खीमो हिन सां गॾु कोन लॻो। हिन सां गॾु खीमो लॻो काज़ी जो। हिन पुछा कयो त हे खीमो कंहिंजो चई काज़ी जो आहे। काज़ी खे चई तूं हिते खीमो न हण मां औरत आहियां अकेली आहियां तूं पंहिंजो खीमो ॿिए हंधि वञी हण। चई बादशाह असांखे तुंहिंजी हिफ़ाज़त लाइ चयो आहे सुभाणे को अचे कुझु करे विझे त पोइ हिन वॾा वस कया पर उहो बि कोन मुड़ियो काज़ी बि। पोइ छा थियो राति थी। हिनखे त दिलि में डुप हुयो पुटु मरी वियो। राति जो ॾिठईं त काज़ी टपी आयो हिन जे खीमे में ऐं काज़ी जो मूंसां राति मां तोसां गॾु सुम्हंदुसि। हिन चयो मां केरु आहे तोखे ख़बर आहे मां बादशाह जी ज़ाल आहियां। कीअं तूं ज़ाल कीअं पोइ अॼु राति मूंसां गुज़ार। हिन ॾाढियूं मृत्यूं इलाज कयईं काज़ी खे अलाह जा वास्ता विधईं त बि काज़ी मुड़ियो ई कोन। पंहिंजो छोकिरो उथारे बीहारे अॻियो चई तोखे हिन जो कसम आहे मूंखे छॾे। खणी काज़ी तलवार हणी हिन ॿिए पुट जी मुंडी हली वई। ॾिठी त काज़ी खे शैतान बिल्कुलु घेरे वियो आहे हे न मुड़ंदो। काज़ी जी ॻाल्हि ॿुध मां वुज़ू करे सुम्हंदी हाणे मूंखे छॾ मां वुज़ू भञी अचां।
पोइ तोसां मां मिलां थी, पोइ जेको तुंहिंजो मतिलबु पूरो कर। काज़ी जो ठीकु आहे। उतां हीअ वरी खिसकाए निकिरी ऐं भॼी थी वञे परे, भॼी वञी कंहिं वण जो घाटो वण को ॾिसी वञी उनजे पोयां लिकी वेही रही। हिन काज़ी इंतज़ारु कयो त अलाए काॾे हली वई। काज़ी ॿाहिरि निकितो, ॻोल्हा कई, राति हुई सो कोन लभी। मोटी अची हिन छोकिरे खे त खणी आणे किथे न किथे दफ़न कयां, हे त मतिलबु खून साबित थी वेंदो। उन काज़ी छोकिरे खे खणी वञी दफ़न करे छॾियो। सुबुह थियो, माई जॾहिं मोटी आई ॾिठई त पुट जो लाश बि हिते कोन्हे को। वॾी दाहूं रड़ियूं कई, आख़िर वरी लॾो हितां खयूं। हाणे 2 पुट हिन जा हलिया विया। हाणे जॾहिं 3 मंज़िल ते पहुता, उतड़े छा थियो जो हिन सां गॾु वरी उन मुंशी जो खीमो गॾु हयऊं। त हुन चयो मुंशी खे, चई खीमो हितां पट ते मूंसां गॾु न हल, मां औरत ज़ात आहियां, मां अकेली आहियां। चई बादशाह असांखे तुंहिंजे लाइ हिफ़ाज़त लाइ चयो आहे। हाणे काज़ी ऐं कोटवारी लजी पिया थियनि, उन्हनि परे कीमा आहियां। हाणे राति आख़िरी गुज़री वेंदी, सुबुह जो मुड़ुस बि ईंदो अलाए कोन ईंदो, ख़बर न आहे हुनजी। राति जो हिनखे निंड वठे कान, 2 पुट मरी विया। ॾिठई त उहो मुंशी टपी आयो अंदरि। मुंशी चयो त मां राति तोसां गॾु गुज़ारींदुसि। चई तोखे ख़बर आहे मां कंहिंजी ज़ाल आहियां? चई तूं ज़ाल कंहिंजी भई, पर अॼु राति मूंसां गुज़ार। आख़िर हिन पंहिंजे हुन पुट खे उथारियो, चई हिन जो कसम अथई, अलाह जा कसम विधई हुनखे। पर मुंशी चयो ज़रूरु मूंसां मल्हाए। खणी जो तलवार हई त हुन पुट जी मुंडी हली वई। हिते चई हाणे छा थी चवीं तूं? हिन चई हाणे ॻाल्हि ॿुध, मूंखे वुज़ू थियल आहे, मां वुज़ू भञी अचां, पोइ तोसां मां अची मिलां थी, पोइ जेको तोखे वणे तूं कर। हाणे वुज़ू सां त मां इहो कमु नथी करे सघां न। चई ठीकु आहे। हुन पासो निकिरी उतां थी वठी उहा भॼई। हिन ॾिठो देरि जो कई आहे हिन, ऐं वठी पोयां भॻो हिनजे पोयां भॻो। भॼंदो भॼंदो आयो। आख़िर हुन माई जो ॾिठो त का वाह हुनखे नज़र कोन आई। खणी दरिया मंदरु पाण खे टपो ॾिनई। दरिया में टपो अची हल भणा, माई त वई मरी। मोटी आयो ओॾी महिल जो ई मुंशी अची हुन छोकिरे खणी दफ़न वञी करे छॾियईं। की हाणे माई बि वई हली। सुबुह जीअं ई सिजु उभरियो, हो बि अचे निकितो बादशाह। चई मुंहिंजा ॿार, मुंहिंजी ज़ाल। चई बा तूं वारी ज़ाल जेका हुई ॾाइण हुई, उहो 3 ॿारनि खे मारे खाई ऐं तो भॻी हली वई अलाए काॾे। हाणे हुनखे इतबार अचे त कोन पियो, पर हाणे छा करे, सभु जो माण्हू ईअं पिया चवनि। काज़ी बि ईअं पियो चए, मुंशी बि ईअं पियो चए, कोटवार बि ईअं पियो चवे। चई ठीकु आहे हलो। हाणे सफ़र खे जारी रखियो। हाणे उहो दरिया में लुणंदी अचे पई। 6 फ़क़ीर आहे, उहे वेठा दरिया ते कपिड़ा लाहे, हाणे के टुबियूं हुननि पिया, के विझनि पिया हिते ई। ॾिठो त हिकिड़ी माई आहे लुणंदी थी अचे। हिननि फ़क़ीरनि छा कयो, हुन माई खे ॿाहिरि कढियो। माई ख़ूबसूरत हुई, हुनखे ॿाहिरि कढी। हो चए त शादी मां कंदोसां, हो चए शादी मां कंदोसां। 6 ई फ़क़ीर हाणे विड़ी पिया। हिन चयो हाणे ॻाल्हि ॿुधो त पाण ॿाहिरि छो था विढ़ूं, अबो घर वेठो हाली अबे वरी फ़ैसिलो था करायूं, जंहिंखे पोइ अबो हुजे। चई हलो। हाणे माई चयो त मां त मरी वियसि पा, हाणे त मां 6 ॼणनि जे हथ में, उहे बि फ़क़ीर आहिनि, मां त हाणे न हेॾो जी रहियसि न मां होॾो जी रहियसि। उन खां बहितर मां मरी वञा दरिया में त भलो हुयो। जॾहिं वठी आया फ़क़ीर वटि, जेको वॾो हुनजो पीउ हुयो फ़क़ीर, उन ॾिठो त जे अगरि मां हिकिड़े खे ॾींदुसि 6 ई ॿाहिरि विड़ी पवंदा। उन सोचे सोचे ॿुधाए, जी ॻाल्हि ॿुधो आहे, हाणे तव्हां 6 हुयो ॿाहिरि, तव्हांखे भेण कान्हे का। हाणे हीअ तव्हांजी भेण आहे, मुंहिंजी हाणे धीउ। भेण जूं दुआऊं आहिनि, तव्हां सभु अॾिजी वेंदव। तव्हांखे दुआ करण वारो केरु कोन हुयव। हाणे भेण त हीअ तव्हांखे दुआ कंदी, तव्हां हिन सभु ख़िदमत कयो। हाणे हुन चयो बाबा ठीकु आहे, जेको तूं फ़ैसिलो कयो असांखे क़बूल आहे। हाणे हिते रहणु लॻा। हाणे उहो ई मुल्क हुजे जंहिंमें हिन जो पीउ बादशाह हुयो, उते हुया, उनजो शहर बि गॾु ई हुयो। पोइ हिन चयो ॻाल्हि ॿुधो, मूंखे इहो हुनुरु आहे, मां ॻाल्हियूं खणंदी आहियां। तव्हां वारो बादशाह जेको आहे इहो ॻाल्हियुनि जो शौक़ीनु आहे, तव्हां हुनखे चओ असांजी भेण आहे, ॻाल्हियूं खणंदी आहे। जे तूं चवीं त पोइ तो ॻाल्हि अचे ते खणे, तोखे पसंदि अचे तूं इनाम ॾिजांइ हुनखे। पोइ उहो ॻाल्हियुनि जो शौक़ीनु आहे। ऐं हिन ख़बर ई त इहो जेको मुंहिंजो पीउ आहे इहो ॻाल्हियूं ॿुधंदो आहे, ॻाल्हियुनि जो शौक़ीनु आहे। हिन फ़क़ीर में हिकिड़ो वियो वञी बादशाह खे, चई असांजी भेण आहे, ॻाल्हियूं खणंदी आहे, जे अगरि तोखे पसंदि अचनि ॻाल्हियूं त पोइ तूं असांखे पैसा रोकड़ ॾिजांइ। हिन जो ठीकु आहे, तव्हांखे मौक़ो ॾियूं था, तव्हां राति वठी अचो पंहिंजी भेण खे। पोइ हिननि मां 2 फ़क़ीर विया गॾु। हिन जेको त बुरको पातो, नक़ाब हयईं, जॾहिं उते वई त विच में परदो हुयो। हिन ॻाल्हि ॿुधाई, हुनखे वणी ॻाल्हि, हुन हिननि खे इनाम ॾिना। हाणे फ़क़ीरनि पिनणु फिटी कयो, बसि हाणे हे कमाइजे पई।
ॿ टे ॾींहं गुज़रिया ईअं पे ॻाल्हियूं हिनखे ॿुधाईं। आख़िरकार उहो हिन जो मुड़ुसु उते आयो, उन बादशाह वटि आयो। उन राति वॾी महफ़िल लॻल, हीअ माई बि उतड़े वई। जॾहिं विच परदो आयो, कचहरी वेठी हुई। उन बादशाह हिनखे चयो पंहिंजे पीउ, चई अॼु छोकिरी मुंहिंजा महिमान आहिनि, ॻाल्हि अहिड़ी खणजांइ जो बाक़ाइदे मुंहिंजा महिमान ख़ुशि थी वञनि, मां तोखे इनाम ॾींदुसि। हिन हिते ई चयोसीं ॻाल्हि ॿुध बादशाह सलामत, अॼु मां ॻाल्हि अहिड़ी खणंदुसि, पर हिकिड़ो शर्त आहे, जंहिंखे बि हाणे वञिणो आहे, पाणी धाणी पीअणो आहे, सभु कुझु वञी थी ॿाहिरो मोटी अचे। पोइ अगरि मुंहिंजी ॻाल्हि दौरान को बि उथंदो, मां ॻाल्हि बंदि करे छॾे, पोइ मां ॻाल्हि न कंदुसि। बादशाह ओॾी महिल सभिनि खे हुकुम ॾिनो, सभु ठही विया, अची न बसि काॾे बि न ईंदा आहिनि, वेही रहिया सभु। हिन शुरू कई ॻाल्हि की बादशाह सलामत, हिकिड़ो बादशाह हुयो, उनखे जेको त धीअनि मां वॾी नफ़रत हूंदी हुई। पोइ उनखे धीउ ॼाई, पोइ उनखे दाई खणी पाण वटि पालियो, वॾी थी, वरी उहो ई पीउ उनजे मथां आशिक़ु थियो। हिते बादशाह जो भण हे त मुंहिंजी कहाणी थी हले पई। हिते बादशाह हिनखे इनाम ॾिनो, चई ॻाल्हि पूरी कजांइ। जीअं पोइ वरी हुन पंहिंजे पुट खे ॾिनो त हिनखे वञी हाणे क़तलु कर, वरी उनजे पुट उनखे छॾे ॾिनो। पोइ वरी हिकिड़े बादशाह खे उहो हथु अचे वई, जेके ॾुख सुख वेठा हुन बादशाह खे हथु अचे वई। हिते हुनजे पुट जो ॿुधी ॻाल्हि त उन वरी इनाम ॾिनो, चई छोकिरी ॻाल्हि जारी रखजांइ। हुन चयो मुंहिंजी भेण जी ॻाल्हि थी हले हाणे। चई पोइ हिकिड़ो बादशाह उनखे वठी वियो, पाण उन वञी शादी उन सां कई। हिते वरी बादशाह हुनजो कनु थियो, थी सघे मुंहिंजी कहाणी आहे। चई पोइ उते हुनखे 3 पुट ॼावा। पोइ हुन चयो त हाणे मां तोखे वठी थो हलां पेकनि ॾे। पोइ त निकिता पेकनि जे लाइ। त उहो रस्ते में जेको सो कोटवारे जी जेका सो नियत मटिजी वई, उनजे पुट खे मारियो। हुन पंहिंजी इज़त बचाई। वरी ॿी राति वरी मुंशी हुनजे पुट खे मारियो। वरी माई उतां इज़त बचाए निकिती। हिते उन बादशाह जेको मुड़ुसु हुयो, उन खणी जेको हीरा लाल जवाहर हार लाहे उछले हिन छोकिरी ॾे, चई खणे पर ॻाल्हि पूरी कजांइ। फ़क़ीर खणंदा विया, फ़क़ीर त वॾा ख़ुशि थी विया। चई पोइ आख़िर में काज़ी बि न मुड़ियो, काज़ी बि आख़िर हुनजे छोकिरे खे मारियो, 3 खे मारे। पोइ त हुन छोकिरीअ पोयां लॻा, छोकिरी वञी उन दरिया में टपो ॾिनो। त हिते वरी उन बादशाह जेको हुयो, जेको मुड़ुसु हुयुसि, उहो उथियो, उतां हीरा लाल जवाहर खणी उछले न हिनखे, चई ॻाल्हि पूरी कजांइ छोकिरी। चई पोइ उहो हथु अचे वई हिकिड़े फ़क़ीरनि खे। पोइ हुन फ़क़ीरनि चयो त ज़ाल मुंहिंजी, हो चयो ज़ाल मुंहिंजी। आख़िर हुनजे पीउ फ़ैसिलो कयो त तव्हां 6 भाइर आहियो, हाणे हीअ तव्हांजी भेण आहे, तव्हांखे दुआऊं ॾींदी। पोइ उते उहा रहणु लॻी। पोइ वरी हुन चयो मूंखे इहो ई हुनुरु ईंदो आहे, मां ॻाल्हियूं खणंदी आहियां। अॼु उहा हिते ॻाल्हियुनि जे खणणु आई आहे तव्हांजी दरबार में। हिते जो हुन ॾिठो त भणिया मुंहिंजी थी आहे, हो चए मुंहिंजी ज़ाल। हिते पोइ हुन परदे खे हुननि जो हटायो। पोइ बादशाह जेको हुनजो पीउ हुयो, उन चए पंहिंजी धीउ खे भाकुर विधो, चई धीउ मूंखे माफ़ु कर, मूंखां वरी ग़लती थी वई जो मां धीअनि खे मारियां पियो, मां नफ़रत पियो कयां। तूं हेॾा वॾा ॾुख तूं ॾिठा। ऐं उनजो जेको मुड़ुसु हुयो, उन चयो त हे त मूंखे चवनि पिया त जेको तूं मरी वई, हीअं थी वई। ओॾी महिल हुन जेको त हुकुम ॾिनो, चई हिन 3 खे घोड़नि में ॿधी ऐं हितां खां वठी हिननि खे भॼाईंदा वञो जेसि ताईं इहे ज़रा ज़रा न थी वञनि। त उन्हनि खे उन टाइम जो इहा सज़ा मिली, घोड़नि सां ॿधी अचे, घोड़ा भॼायूं। आख़िरकार हुन 3 जी ज़रा ज़रा थी विया। पोइ जेको ख़ुशि थी वेही रहिया, पेकनि खे चकर ॾेई ऐं सिधो पंहिंजे मुल्क हली वई। सो दोस्तो ॻाल्हि एतिरी हुई, इहा कहाणी एतिरी हुई। हीअ कहाणी असांखे मोकिली हुई शिराज भुरगणी जोही वारे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं।